खूह में कुत्तो किरी पियो मुफ्ती साहब खां पुछा कयूं साईं खूह पाक कीअं थींदो मुफ्ती साहब चयो सॼो पाणी कढो सॼो पाणी कढियऊं चयोसीं हाणे खूह पाक थी वियो मुफ्ती साहब चयो कुत्तो कढियो अचेसि कुत्तो साॻियो पियो कुत्तो खूह में पियो आहे पाणी पिया कढे असांजे घर में ही कुत्तो पियो आहे ही मोबाइल ही मौसीकी राग हुई नाच ही गाना असांजे न्याणियुनि जो अदरनि जो मथो उघाड़ो नहनि खे अहिड़ी पालीस हणंदियूं जो न वुज़ू थींदो न गुस्ल थींदो 24 कलाक असांजे घर में असांजी न्याणी नापाक पई रहे हाणे मां तव्हां खां पुछां थो हिते फ़रिश्ता ईंदा रहमत असांखे बि हुकुम आहे त जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थियो त ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला आलिहा कुरान तो फरमा अम्मा जो कमरो हुजे भेण जो कमरो हुजे न्याणी जो कमरो हुजे जंहिंमहिल तव्हां वञो दरवाज़े ते बीह करे सलाम विरायो इजाज़त वठो थी सघे थो अम्मा जो न्याणीअ जो भेण जो मथो उघाड़ो हुजे उहा पंहिंजे मथिड़े ते पोती रखे पंहिंजे जिस्म खे सही नमूने सां ढके पोइ पंहिंजे घर में दाख़िल थियो असांजो घर में वेंदा आहियूं अम्मा जो मथो उघाड़ो हूंदो आहे त पंहिंजे मथे ते पोती रखंदी आहे की न भली कुराड़ी हूंदी पर्दो औरत जी फितरी शइ मां तव्हां खां पुछां थो सखर जे हिननि बागड़ल बीलल कोलिनई वाङण जे माइल छा मौलवी जोगी जो वाइज़ ॿुधो आहे छा जो उहे बि मथो ढकियल पियूं मुंहुं लिकायल पियूं छा सखर जे वाङण जे माइल तव्हांजो क़ुरान मजीद पढ़ियो आहे छा हज़रत साईं बेर वाङण जो तर्जुमो पढ़ियो आहे छा जो उहे बि मुंहुं लिकायल पियूं लिकाईंदियूं आहिनि मुंहुं या कोन लिकाईंदियूं माना पर्दो फितरी शइ आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा जन्नत में हा कुरान तो फमा फयलज़िउ अलगुमा लिबासहुमा जॾहिं उन्हनि खां जन्नत जो लिबास खसिजी वियो हुया बि ज़ाल मुड़स जन्नत में को माण्हू भी कोन हो को फरिश्तो भी कोन हो को जिन भी कोन हुयो हुया भी ज़ाल मुड़स पर पोइ बि क़ुरान तो फमा फतफिका यख्सिफान अलैहिमा मिन वरकिल जन्नत जे वणनि जा पन पटे करे पंहिंजे जिस्म ते पिया ढकियल त ज़ाल मुड़स बि हिक ॿिए जे घर खे न ॾिसो ऐं औरत चइबो ई उनखे आहे जेका ढकियल हुजे